मम्मा हाँ चो मुंहिंजा दोस्त घर था अचनि पिया ॿियो कुझु पाए चढ़ियो गाउन मटी। छो तुंहिंजे दोस्तनि जूं मम्मियूं गाउन न पाईंदियूं आहिनि छा? एॾी का तकलीफ़ अथई न त वञ दोस्तनि खे पार्टी कराए ॿाहिरि वठी वञ। वॾो गाउन मटियो। अरे ही जबलो पाए करे आत्मा वांगुरु सॼो ॾींहुं घर में घुमंदी थी वठे पई। छा मतलब? अरे सुबुह वञा तो त गाउन पातल अथई, अचां तो त गाउन पातल अथई, तोखे ॿिया कोई कपिड़ा कोन्हनि छा? वाह साईं वाह, तव्हां त पाण सॼो ॾींहुं एसीअ में ऑफिस में वेठा आहियो, असां रंधिणे में सड़ूं नथा आया? असांजे लाइ त हे गाउन ई एसी आहे न असांजी। हाँ दीदी। भाभी सेल लगी अथव। अच्छा हाँ साड़ियुनि जी सेल, हलूं असां शॉपिंग करण। साड़ियुनि जी सेल? न न साड़ियुनि जी घुर्ज कान्हे मूंखे, गाउननि जी सेल लॻे त ॿुधाइजो, मूंखे गाउन खपनि ॿ टे। मम्मी मां ॿ मिंट हेठां ब्रेड वठी अचांव थी। न अरे क्वार कपड़ा त मटी वञ, हिन गाउन में हेठि वेंदी छा? अरे मम्मी बिल्डिंग जे हेठां जेको किराने जो दुकान आहे उस ताईं त वञा थी, वो छा आहे गाउन आहे त। अरे भाभी गाउन फट गया आपका, फेंक दो ना इसको। अभी तू भी मेरे गाउन के पीछे पड़ी है, और ये पटेल है, ये अभी 1 साल और चलेगा। तू जा अपना काम कर। गाउन फेंको।